Sindhi culture. He Sindhi Jhede jo mocking the South Sindhi Jheda. Okay. He marked marriage ceremony three. He Saint John Bitan, Saint Mer Saab, Bashir Mer, Saint Shokat Ansari, Saint Hashman Saab, ये सब है उते बिठान. He जेको उते मामून ताई रज़ाक मेमन जेका डांस कर. ही जेके लेफ्ट ते फोटो आ उन्हें में तहां मुखे बुधायो तो उन्हें के लेफ्ट ते केड़ो मामून. अभी सनड़ो. रहमान जुबरो आदत के. 1989 में वाली advisory committee के because I explained to everyone उन्हें में ही के ब्याह दोस्त शामिल किया. First Samna annual convention Marriott Chicago में हो के first Sindhi physician directory was published. Samna was incorporated in Wisconsin by Dr. Allah Badayo Bhatti. New format of Sangat, editor Altaf Memon, Dr. Feroz Ahmed and Dr. Razak Memon. First student loan 1500 given to Mr. Munwar Memon. First time views were solicited from EC through VSF. March, April, May 1990, this is 1990, letters were sent to Congressman Solar's rival and Senator Wilson. Letter to New York Times was sent on Sindh issues. Demonstration by Sana New York chapter against anti-Sindhi news reported by local Pakistani cable channel. Financial statement were in June, in view of ethnic terrorism, Samna arranged meeting with Professor Cohen, well-known US scholar and State Department advisor. Meeting arranged in Champaign, Illinois by Dr. Ejaz Turk and Dr. Mitchell Wakasi. Guest speakers of the Dr. Feroz Ahmed, Dr. Badayo Bhatti, so Sindhi Association of Chicago some contact to obtain support for Sindh's cause. Fund collection for Sindh started in St. Louis. Mr. Anwar Sheikh wrote a detailed paper on return from Sindh on the ethnic violence. The aftermath had Hyderabad and Karachi mein ethnic jagda tha. Rafat Ansari and Dr. Bhatti, Mittal Wakasi, Aftab Qazi contact key congressmen. He is Champaign jo Professor Cohen, also your corner and Dr. Feroza, Dr. Wahab Qaziya, या दोस्त हैं जा एजाज को वेटर जो रोल अदा करे he Mr. Cohen, Professor Cohen, and Mahmoud and Shabir Sheikh होती भी है ना भी May 2nd annual convention of Samna at Stokes Airport, St. Louis. Khalid Hashmani, Nazir Mughal, ये सब है उते आ रहा है. ऐं तंहिंखां पोइ डॉक्टर मुग़ल जेको नज़ीर मुग़ल जेको बाद में वाइस चांसलर थियो सिंध यूनिवर्सिटी जो उन्हें के अवार्ड ॾिनो वियो for helping 200 students in getting admission to Edinburgh University. Luncheon conference on crisis in Sindh. ये उन्होंने guest speaker Dr. Sulaiman Sheikh Ashfaq Memon, art exhibition by Dr. Muhammad Ali Bhatti. And first Samna directly published listing physician in the UK and Saudi Arabia. Hi, una जेकी listing जेकी Saudi Arabia and UK जी शामिल के उन्हें जी basis ते मां के ॿुधाईंदुसि त वरी अॻिते वधाए कम असां कयो उन्हनि खे American British Sindhi Medical Network. तो उहो जेको बुनियाद क़ाइमु कयो वियो उन्हें खे अॻिते वधाए असां इहो रूप ॾिनो आहे. ही मूंखे चाहे त रफ़ीक तरीन, इक़बाल तरीन ऐं उन्हनि जो छो जो मॉनिटर शाया कयो आहिनि. He annual meeting थी July 6th Dr. Badr Sheikh, Abdul Karim Memon, Abdul Nabi,
मेमन सरफराज मेमन जो हकीकत में ट्रियो कन्वेंशन आहे जेके ऑर्गेनाइज पियो करे ऐं First time in Sana history, U.S. Congressman David R. Kobe, Chairman House of Foreign Affairs Committee and Appropriation Committee, arranged by Drs. Bhatti, Rifat Ansari and Mitchell Wakasi. First issue of Sindh Monitor by Iqbal Sareen was issued. Panel discussion वगैरह थियो उन्हें में तंहिंखां पोइ State Department सांजे को Dr. Raskar Kalpani, Mitchell Wakasi meetings arranged by Dr. Aftab Qazi at the State Department. Amnesty International and Asia Watch Group, meetings with Congressional Human Rights Committee arranged by Dr. A.W. Bhatti and Dr. Mitchell Wakasi. मक़सद इहो थियो त साना कंहिं शइ खे कोन छॾियो लॉबिंग खे वठो डोनेशंस खे वठो कल्चर खे वठो कंहिं ॻाल्हि खे वठो आहे इक़बाल तरीन साईं हाशमानी साहब पुछां बीठो आहे इसरार अंसारी सेल फोन त हुन वक़्त में कान्हे छा कयूं बीठो आहे He lobbying Capitol building, there was Sain Mahmood Kalpani, Shirin Kalpani, Samina Qazi, Sain Mitchell Wakasi, he made Salim Nisani. He Hafiz Pizza, the Sabi, the convention. And Unanja Hafiz Pizza, they said Abdullah Shah interview, but arranged later exchange Kaya Senator Kurt Bolsa, Safia Muhammad Ali forwarded information to U.S. House Committee on Human Rights. Bashir wrote letters. Khalid Hashmani wrote to the Canadian Prime Minister. Mr. Anwar Sheikh writes to his Congressman Solars in New York Times. Ranjan Dodani writes a letter to the U.S. officials and Prime Minister Benazir Bhutto. Bhatti starts a campaign to collect letters from many congressmen and senators to Pakistani president in support of democracy in Pakistan and Sindh. Second Sangat World issue released by Altaf Memon and Adam Khan Lagari. Salim Ursani elected president West Coast chapter, Iowa chapter started. He Salim Ursani jo zikr aayo jo first life member ho the jo ko he convention 203 में साना जो जेको एलो में कन्वेंशन थियो ही आहे थर्ड फ्रॉम द लेफ्ट अॻिते एजाज मेमन जंहिंजो ज़िक्र ईंदो उहो आहे फिफ्थ फ्रॉम द लेफ्ट अॻिते हली जीअं थियो त वोटिंग राइट्स जेके आहे सो अॻे सिर्फ़ु मर्द वोट ॾींदा पर औरतुनि खे वोटनि जो हक़ ॾिनो वियो ही सभु कुझु आहे महबूब पठान बदर शेख बशीर महर ये सब है he Dr. Alawadayo Bhatti A.W. Bhatti on extreme left Mahmood Kalbani he's an accountant also new Sana ECG या नई Sana ECI they met in Pittsburgh and Dr. Bhatti West Coast के visit कयो and 4,000 raise कई ही अनवर जतो बियो लाइफ मेंबर थियो उन वक्त में तंजे करे तंहिंखां पोइ हिन जो रोल तमामु इम्पोर्टेंट साना में रहियो आहे अॼु ताईं हक़ीक़त में ही रजब अली सां गॾु जेको रजब अली एलए कन्वेंशन में आयो उन सां गॾु संजी पिक्चर ठही ही रज़ाक मेमन आहे थर्ड कन्वेंशन जेको आहे सो रिट्स कार्ल्टन में थियो जीएन मोहल्ला एफएम लाशारी अमीर बख्श चनाक and Ghaffar Abbasi जेको सो उन्हनि अटेंड कयो ही डॉक्टर बाहू शेख मां घणी तेज़ीअ सां कंदुसि छो जो ॿिया घणी आहिनि डॉक्टर बाहू शेख जेको समना जो प्रेसिडेंट हो बेनज़ीर भुट्टो 92 में या उन वक़्त में आई त साना ही जेके से मिलिया हुआ हिते बेनज़ीर भुट्टे सां शिकागो में उन ई समना जी मीटिंग में मजीद साईं मजीद भुलगड़ी पहिरियों दफ़ो साना जे कॉन्टेक्ट में आयो साईं अॼुकल्ह हिते आयो ही साईं महमूद खे जेको आहे कंप्यूटर जो ट्रिक्स ॾिसे ही सॼो ग्रुप जेको सो वरी उन जो ग्रुप फोटो आहे त तव्हां ॾिसो साना शिकागो कन्वेंशन थियो उन वक़्त में जस्टिस दुराब पटेल जेको सो जेको HRCP जो चेयरमैन हो उन अटेंड कयो
ऐं साईं ट्रेवल अरेंजमेंट्स ये सब कुछ जेके असां माण्हू उन वक़्त में पंहिंजे खीसे मां भरींदा डॉक्टर वकासी या डॉक्टर भट्टी they used to pay from their pockets उन्हनि जे ट्रेवल एक्सपेंस जाके साना खां वठा संगत में न्यू फॉर्मेट स्टार्ट थियो एडिटर डॉक्टर शबीर शेख थियो ही संगत जो उन वक़्त में इशू हो जंहिंमें या न्यूज़ ॾिनी सी त साना प्रेसिडेंट टेस्टिफाइज बिफोर US कांग्रेस सो US कांग्रेस ताईं साना वई आहे जेको क्रैक डाउन थियो उन खां पोइ ॿी हर शइ असां कवर कई NPR ते जेको आहे सो पाकिस्तान जे एम्बेसडर ग़लति ॻाल्हायो त NPR सां बि एहतजाज प्रेसिडेंट साना जे उन वक़्त में कयो उन खां पोइ रेप ऐं ॿियूं जेके सिंध जूं हालतूं हाणे अॼुकल्ह त ॿियूं आहे पर उन वक़्त में नूरी नाइटमेयर जे नाले सां हूंदो उहे असां कवर कयो हर शइ खे कवरेज ॾिनोसीं फ्रीक्वेंट रिप्रेज़ेंट मतिलबु ही सॼो लॉबी जेकी थी आहे तव्हां ॾिसी सघो था छा पियो थियो ही असां पोइ 92 में टेड कैनेडी सां मिलियासीं ही एक्सट्रीम लेफ्ट ते डॉक्टर वकासी आहे महमूद करबानी टेड कैनेडी डॉक्टर भट्टी ऐं ॿियो अलाए केरु आहे राइट ते ॿियो तव्हां अॼु बि टीवीअ ते ॾिठो हूंदो पाला न्यूबर्ग उहा पाला न्यूबर्ग जेकी ब्रुकिंग्स इंस्टीट्यूट जी वॾी आहे मशहूरु शख़्सियत इंटरनेट ते बि भरियल आहे एले में या अॼुकल्ह टीवीअ ते इहा ई थींदी आहे उन वक़्त में हिन व्यू पॉइंट पाकिस्तान में छपबो उन में उन आर्टिकल ॾिनो हो बिहारियुनि जी हिमायत में त उनखे ख़ासि करे असां साईं वकासी साहिबु जेको आहे सो हिते ॻोल्हे करे आंदो हो ऐं हिते जेकी मीटिंग थी सेंट लुइस में उन सां ॻाल्हायोसीं जंहिंमें मुर्तज़ा शेख हिते आहे उन ॾाढो उन सां डिस्कस कयो ही असांजो कांग्रेसमैन मेजॉरिटी लीडर इन सां जेको आहे सो डिस्कस थियो साना LA कन्वेंशन स्पेशल इशूज़ ऑफ संगत एंड सिंध मॉनिटर गेस्ट स्पीकर पहिरियों दफ़ो न ॿियो दफ़ो रसूल बख्श पली जो पिया फ्लड्स आया सिंध में मंज़ूर मेमण ह्यूस्टन खां जेको आहे सो 2000 जो फंड कलेक्ट कयो नेटिक जेको नॉर्थ अमेरिका में शुरू कयो डॉक्टर रोशन शेख फर्स्ट एजुकेशनल प्रोजेक्ट एट मटियारी ही डॉक्टर रोशन शेख आए एट शिकागो 201 कन्वेंशन में इलेक्शन साना मेंबरशिप रीच 671 ही नवा ऑफिस बेयर्स जेके हुए थिया संगत इन न्यू फॉर्मेट बाय डॉक्टर महमूद करबानी ये ॿिया जेके कीनोट स्पीकर्स और जेको यो कन्वेंशन थियो पहिरियों दफ़ो कीनोट स्पीकर कांग्रेसमैन गैरी एकरमैन उन में आयो फर्स्ट पैनल डिस्कशन ऑन एजुकेशन शामिल लतीफ़ सचल रात ही गैरी एकरमैन सां जेको आहे सो ग्रुप फोटो लॻो आहे lobbying efforts continued. Karim Maimun and Yasgar Abbasi, they met with IMF and World Bank to press for fair distribution of funds to send most extensive and grassroots campaign जेकी साना members शुरू कई folder presentations थियूं घणो कुझु थियो TV stations के लिखियो वियो parliamentarians Canada UK उन्हनि खे लिखियो वियो ही डॉक्टर वकासी आहे राइट ते योना एजाज़ ही सिंध मॉनिटर जो पर्चो आहे जंहिंमें सभु इशूज़ आहे जेको वॾी लेवल ते स्टैंडर्ड आर्टिकल कवर कंदो घणी ॻाल्हि त कोन थो ॿुधाए सघां असांखे उन वक़्त में इंटरनेट एतिरी कॉमन कान्हे ईअं आइडिया आई उन वक़्त में त कहिड़ी तरह सिंध खां न्यूज़ वठूं तो इहो त आंसरिंग मशीन जेकी उन में अनाउंसमेंट जी जॻह ते असां छा कयो कॉन्फ्रेंस कॉल करे उन ते 5 मिंटनि जी न्यूज़ जेकी आहे उहे रिकॉर्ड कंदासीं हिते कम्युनिटी में विराए छॾींदासीं उहे कॉल करे हर रेगुलरली फॉर 4 years रेगुलरली उहा न्यूज़ जेकी आहे तो 5 मिंटनि जी हूंदी जेकी उहा सिंध खां ॿुधबी दैट वाज द नॉर्मल वे सेल्फ फंडेड कॉन्ट्रीब्यूशंस फ्रॉम एजाज़ जो कंहिं ॿियो निज़ाम जतो ईंदो लुधियाना में उहो मोकिलींदो इन दौरान असां 50 कैसेट्स ऑफ सिंधोलॉजी जी जेकी म्यूज़िक मशहूरु अथनि उहा ऐं सिंधी सॉफ्टवेयर मेल कयो ही आहे नसीर एजाज़ ही फ्लायर उन वक़्त में मोकिलींदासीं ही इन टच अॼुकल्ह इंटरनेट ते आहे पर ॿिए मक़सद जे लाइ आहे उहो ABSMN पई हलाए उते इंटरव्यू कंदा आहियूं फोटो रखंदा आहियूं ऑल दिस इज सामान
ही साईं वकासी साहब जेको सिंध टुडे जो वॾो हिकिड़ो मैगज़ीन ठाहियो तमामु घणो उहो कलेक्ट कयो ऐं मटीरियल उन वक़्त में इहो शाया थियो। ही ॿियो ह्यूस्टन चैप्टर जेको पंहिंजो न्यूज़ लेटर कढियो इहो तव्हांजे अॻियां ही रंगीन पिक्चर्स सां फोटो आहे उहे आहे। ही सिंध अलर्ट इहो लॉबिंग जे लाइ असां कढियो हिकिड़ो लेटर माण्हुनि खे कंदासीं त पंहिंजनि कांग्रेसमैन खे लिखनि। ही लास्ट कन्वेंशन जेको हिते थियो सो थियो कॉलेज पार्क में उन जे बारे में कॉन्स्टिट्यूशन अमेंड थियो में इहो घणो कुझु थियो। And Abdul Rahman Sumro of Cleveland creates first Sindh internet discussion list. Very Sindh internet. उनखां पोइ December 1994 में जेको आहे सो hotly contested elections थियो। ही उन्हनि जा मेंबर्स आहे। ही ह्यूस्टन में कन्वेंशन थियो 1995 लतीफ़ लगारी, सनी पंवर, फरियल सुमरो, ज़फर आगा, साजिदा पूंद ऐं इरशाद काज़ी और ही वरी उन जी ऑर्गेनाइजिंग कमिटी हुई। ही साईं ज़फर आगा, साईं मिसिस ज़फर आगा उथी बीहंदो। November 95 में Dr. Feroz Ahmad delivered his famous keynote speech on Sindh issues before the Karachi University of Alumni in Miami. Sana goes through crisis. He उनखां पोइ एक्टिंग प्रेसिडेंट जेको थियो सो पंहिंजो सनी पावर थियो। उन सिंध केस जेको सो उन ते 3 वॉल्यूम्स जेके आहे उहे प्रिंट करे सभिनी मेंबरनि खे मोकिलिया त जीअं उन्हनि खे ख़बर पए त फैक्ट्स छा आहिनि। उन इहो NPM जेकी आहे सो उन कई दाख़िल पिटीशन सिंध गवर्नमेंट ते उन जे जवाब में जेको अॼु बि तमामु हिकिड़ो नॉलेज जूं शयूं आहिनि। Government's reply, NQM's petition. December 96 में elections थी इकबाल तरीन सनी पंवर ये जेके असां खटिया। Regional secretaries यही थिया जेके ॾिसो था पिया। Dr. Feroz Ahmad passed away of a sudden heart attack in Washington, D.C., April 5, 1997. Irshad Qazi continued to the Sangat issue. Sana जेकी professionally made website पहिरियों दफ़ो ठाही। Sana list was created. ॿियो कन्वेंशन जेको टोरंटो में थियो उन जा ऑर्गेनाइजर्स इहे आहे ऐं उन ई कन्वेंशन में डॉक्टर फेरोज़ खे ऐं डॉक्टर उन जी विडो जेकी नादरा अहमद जे अटेंडेंस में जेको आहे सो रिच ट्रिब्यूट्स पे कयूं हुयूं। हीअ जेकी डायरेक्टरी जेकी रज़ाक मेमन छापींदो उहा डायरेक्टरी आहे। ही साईं जी नज़र घटिजी वई आहे इजाज़त उहो ऐं टोरंटो कन्वेंशन में। ही उते टोरंटो कन्वेंशन जी झलकी आहे। ही उते म्यूज़िक जो प्रोग्राम ही वरी उन वक़्त में हूंदा लाइ छो हूंदी कैनेडा में मां हर्षमणी साहब हो उन जे करे उन खां पोइ नवां माण्हू वीचारा आया आहिनि कैनेडा। हींअर का जेके डॉक्टर मशहूर काज़ी ऐं सरफराज़ गाउटी हीअ अदी फैमिली नेटवर्क जी जेकी चीफ आहे फरिया अंसारी उन्हनि खे ही जेकी सैन फ्रांसिस्को कन्वेंशन जो ही जेके सिंगर्स आहे जेके अॼुकल्ह टीवी ते आहिनि इहे हक़ीक़त में मुतारिफ़ कम्युनिटी में सिंधी कम्युनिटी में असां कयल आहे। खैर असांजी कारकर्दगी 2 very successful conventions, regional conventions, Sindhi Youth of North America उहा ठाही थी। Donations amounting to 1,500 given to SDF for Shah Latif Center in Islamabad. Donation of books, typewriters, psycho-style ॾिनासीं। Improved fame fund ऐं पाक डेक जेके थियल इहो कालाबाग डेन जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा न्यूयॉर्क में करायासीं। ही आहे मरहूम अली शेख जेके डेलीगेशन जो सिंध उन में डॉक्टर इरशाद काज़ी इब्राहिम जोए सां गॾु किताब जी जेकी डोनेशन कई। ही टाइपराइटर साइको-स्टाइल मशीन्स ही उते टीचर्स खे जेको ख़िताब कयो हुयो इरशाद काज़ी उन सां
पोइ खां सनी मां घणो कोन ॾिनो आहे छो जो पोइ इंटरनेट अची वई आहे दोस्त सभु कुझु वेब ते आहे सनी पंवर जो या जेके अपडेट डिस्कशन हीउ जेको शिकागो में कन्वेंशन थियो रिफ़त इहो so called doctor group जेको involved हो and it was the most expensive convention in the history of Sana and तमाम बेहतरीन convention ही मोहम्मद अली महर जनरल सेक्रेटरी काम है ही उनजो शिकागो जो ऑडियंस ही साईं रसूल बख्श पली जो जमाली जो भाउ नदीम जो भाउ मौलाना नदीम जमाली ही आगा कुल ही साईं हाशमानी साईं महशा ही सज्जाद सिद्दीकी इन माण्हू खे जेतिरो प्रेस कजे ओतिरो घटि आहे संदसि शहला डॉक्टर शहला न्यूरोनेटोलॉजिस्ट फलक शेर उन ज़बरदस्त शहरों में जेको कन्वेंशन कयो साईं बदर शेख न्यूयॉर्क वारो हाणे अहिड़ो थी वियो ऐं ही सुञाणो था पिया पाण तव्हां इक़बाल तरीनी संदसि कयो आहे ही साना जी वेबसाइट आहे इहो ह्यूस्टन जो कन्वेंशन या मूंखे फोटो कोन मिलिया हिकिड़ो हींअर ॾिठुमि हुनजी वेबसाइट ते उते मुंहिंजी कैमरा गुम करे छॾी हूंदो हुन नंढड़े ॿार जे अॻियां या कैमरा चोराई आहे उते ॿुधो त कबिला आहिनि घणा हाणे भंग में था घुरनि त ॾियो त वापसि ख़ैर हिननि जेके कम कया सनी पामर ऐं हुननि जे दोस्तनि एनुअल कन्वेंशन्स LA ह्यूस्टन घणो कुझु कयूं उहो तव्हां सुवाल इहो आहे त लॉबिंग हुजे सिंध जे इश्यूज़ ते ह्यूमन राइट्स हुजनि सेनेटर्स हुजनि कांग्रेसमैन हुजनि पार्लियामेंटेरियंस हुजनि उहे कैनेडा हुजे UK हुजे साना किथे बि घटि कान हुजे जेकॾहिं तव्हां हिस्ट्री पढ़ो TV हुजे ॿियूं शयूं हुजनि सेनेटर्स सां मीटिंग हुजे हुन में घटि कान हुया एजुकेशन में जेकी असांजी ओथां आहे जेतिरी आहे ताक़त उन जे मुताबिक़ घणो कुझु डोनेशन्स करणु किताब ॾियणु ॿियूं ॻाल्हियूं करणु साना कयो हेल्थ इश्यूज़ ते उन ते घणो कुझु कयो अथसि कल्चर लैंग्वेज ते जेकी आहे ताक़त उहा कयो सोशल सर्विसिस ते कयो पीपल जेके अनसंग हीरोज़ आहिनि उन्हनि खे ऑनर करण जी कोशिशि कई अथऊं कम्युनिकेशन्स जुदा रखियो अथऊं हाणे वरी डोनेशन्स तव्हां ॿुधो साना जूं डोनेशन्स हीअ पर्चो आहे साना खेसि 5,000 सामना ॾिना सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खे 6,000 साना डोनेशन 2,000 अपवर्ड दादू प्रोजेक्ट विद SGA 3,300 एडिनबरो यूनिवर्सिटी मोहल खे $2,000 न्यूरो सर्जरी इंस्ट्रूमेंट खे $4,000 सेरेब्रल पाल्सी सेंटर के 500 यास्मीन ट्रॉमा सेंटर 14,000 Al Shifa Charitable Eye Hospital 500 patient machine student aid and loans totaling to 12,345 so घणो कुझु आहे तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि पर असांजो इहो आहे त सबका शइ करे साना सभु जेकॾहिं उन ते एतिरो लोड विझिबो या कुझु थोरनि इंडिविजुअल ते एतिरो लोड विझंदो त हालत इहा थींदी हिन सां गॾु मां महिरबानी तमामु घणी लाखो साहब ॿ टे ॻाल्हियूं जेके से प्रेज़ेंटेशन में इंट्रेस्टिंग हुयूं उर्दू जो पार्टिसिपेशन साना में तमामु शुरू खां उन्हनि जी रिप्रेज़ेंटेशन वोट जे हवाले सां देर सां पर देर आया दुरुस्त आया हिकिड़ी ॻाल्हि त छो त मां ख़ुदि बि ह्यूस्टन खां आहियां त ह्यूस्टन माना इनिशिएटिव वठण में हमेशह अॻभरो रहियो आहे एनीवे हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि स्टेज ते जेकी महिमान मौजूदु आहिनि उन्हनि में अब्दुल्ला रियाड़ डॉक्टर अब्दुल्ला रियाड़ सेनेटर PPP ख्वाजा अकबर सेनेटर PPP पलीजो साहब असांजो कीनोट स्पीकर आहिनि आरती चौहानी co-founder and organizer Families for Freedom मुराद अली शाह MPA PP के रिप्रेजेंट करे रहिया आहिनि
जाग मुंहिंजे भाग में आहे लिखी, जाग मुंहिंजे भाग में आहे लिखी, निंड मुंहिंजी घिंड वांगुर थी वञे। कात पूजा रात में आहे छुपी, कात पूजा रात में आहे छुपी, रात सारी गूंज थी जंहिंजी वॼे। दोस्तों, सिंधी हमेशा न सिर्फ डेमोक्रेसी में यकीन रखंदड़ क़ौम आहे,